जी असां हिते हिन वक़्तु मौजूदु आहियूं पनो आकिल तालुका हॉस्पिटल में, जिते एमएस तारिक चाचड़ ऐं पनो आकिल पीपल्स पार्टी जो अॻुवान आहे सलीम गनी कलवड़ आहे, उन तरफ़ां जो गॾु पनो आकिल सिविल अस्पताल में 2 ॾींहंनि जी जेका मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे। ऐं असां हिते मौजूदु आहियूं जिते पनो आकिल जे भरपासे जे इलाइक़नि मां जेके ॻोठाणा आहिनि उहे हिते चकास करण लाइ चेकअप करण लाइ पहुता आहिनि। अचो त हुन सां डॉक्टरनि ऐं माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक हुनजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। डॉक्टर मुंहिंजो नालो उसामा आहे, मां विजन फॉर एजुकेशन फार्मेसी जी तरफ़ां कोऑर्डिनेटर आहियां। असां मुख़्तलिफ़ एरियाज़ में मुख़्तलिफ़ कम्युनिटीज़ में कैंप हणी रहिया आहियूं। उन सिलसिले में असां हिकिड़ो मेगा कैंप हणियो आहे जिते सर्जरीज़ ऐं स्क्रीनिंग ॿई कम हिक साथ थियनि था। असां वटि सर्जरी जी बि टीम आहे जेकी ओटी में कम रही आहे, ऐं तव्हां ॾिसो त हिते असां स्क्रीनिंग कयूं था। त जेका बि ॿारड़ी जा माण्हू आहिनि या जंहिंखे अखियुनि जो मसइलो आहे उहो अफोर्ड नथा करे सघनि, उन सभ जे लाइ असां इहो कैंप हणियो त सभिनी खे फ़ाइदो आहे। बिल्कुलु असां वटि इहो ओपन कैंप आहे, जंहिंखे बि अखियुनि जो मसइलो आहे सभिनी लाइ फ्री ऑफ कॉस्ट आहे। इवन आई ट्रांसप्लांट जी सर्विस जेकी असां वटि अवेलेबल आहे। घणा ॾींहं लाइ कैंप लॻे हुए आहे? दरअसल ये कैंप ये आहे त असां पहिरियां मुख़्तलिफ़ एरियाज़ में विलेजिस में कैंप हणंदा आहियूं, पोइ उतां जेका सर्जरी जा माण्हू हूंदा आहिनि उन सभिनी सां कॉन्टेक्ट करे पोइ हिकिड़े अस्पताल में कैंप हणंदा आहियूं, जिते उन सभिनी समूरे विलेजिस जा माण्हू ईंदा आहिनि ऐं सभिनी जो सर्जरी जेकी आहे उहो हिते थिए थी। हाणे असां वटि हिते पनो आकिल जा, सखर जा, नसीर फ़कीर जलालानी जा एरिया जा माण्हू जेका आहिनि सर्जरी करे रहिया आहिनि, ऐं पनो आकिल शहर जा बि माण्हू आहिनि जेका ऑन द स्पॉट असां कमु कयो। असां वटि जेके रांची का बि डॉक्टर्स आहिनि, हिते सखर जी बि टीम आहे, ऐं ॿिया जेके आहिनि पंजाब खां बि असां वटि डॉक्टर्स आहिनि जेका कमु कयनि असांजे पैनल ते। बिल अची वियो आहे, असां अवाम जो फ़ाइदो आहे। असां अवाम एतिरा जाहिल आहियूं, सम्झूं असां माहौल ख़राबु कयूं बीठा आहियूं, हिक ॿिए खे धिका ॾियणु हे हो, इन हिसाब सां कमु कॾहिं बि न हलंदो। छो जो डॉक्टरनि खे पंहिंजो कमु करणु ॾिनो वेंदो त डॉक्टर पंहिंजो कमु कंदा। असां हिक ॿिए खे धिका ॾींदासीं, हिक ॿिए खे कॉम्पिटिशन करे ज़ोर ॾींदासीं। असां पनो आकिल बचे ॻोठ मां आया आहियूं, हिन मां बिल्कुलु फ़ाइदो आहे। जंहिंखे फ़ाइदो मिलंदो उहो बिलाशक जंहिं कैंप हणाई आहे उनखे दुआयूं मिलंदियूं। हे फी सबिला अचियो आहे, पर माण्हू हिननि खे सम्झनि नथा। असां अवाम जेको आहे न बुर्दबारी जो मुज़ाहिरो करणु खपे। डॉक्टरनि खे बि उते गफ़लत सां घटि वधि ॻाल्हाइनि था, डॉक्टरनि जो कोई ग़लती न आहे। छाजे करे तव्हां अंदरि पाण वञी ॾिसी सघो था, माण्हू हिक ॿिए खे धिका ॾियनि था, कंहिंजो चेकअप सही थींदो कंहिंजो सही न थींदो, उते बेज़ी लॻी पई आहे। हिननि खे हुजणु खपे त ॿ पुलिस वञनि, उहो हिननि खे बराबरि तरीक़े सां कमु करणु खपे। बाक़ी सभिनी जे लाइ फ़ाइदो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा ताल्लुक़ विजन फॉर एजुकेशन फाउंडेशन से है। आज हम लोगों ने यहाँ पे एक सर्जिकल कैंप लगाया है, जिसमें पेशेंट्स की जो है फ्री ऑफ कॉस्ट ओपीडी हो रही है, रिफ्रैक्शन हो रही है, उनको चश्मे और मेडिसिन दिए जा रहे हैं, और जिन मरीज़ों की सर्जरी निकल रही है, जो सर्जरी वाले पेशेंट निकल रहे हैं, उनकी हम एट द स्पॉट सर्जरी करवा रहे हैं। ये एक रोज़ा कैंप है, लेकिन इसमें ये है कि आज हमारी कोशिश है कि हम जो है 150 प्लस सर्जरी यहाँ पे कर दें। अगर इसमें कोई मरीज़ रह जाते हैं तो उनको जो है हम फर्दर यहाँ पे जो है सखर से उनकी सर्जरी करवाएंगे, और वो भी सर्जरी जो है फ्री ऑफ कॉस्ट उनकी होगी। तो यहाँ से कोई भी पेशेंट मतलब आज ऐसे ही बगैर चेकअप या बगैर सर्जरी के वापस नहीं जाएगा। ये वैसे जो है एक रोज़ा कैंप है जी। इसका जो है जो प्री ऑप कैंप है वो अभी हम लोगों ने कुछ दिन पहले लगाया था, जिसमें हम लोगों ने जस्ट ओपीडी की थी, और उसमें जो आइडेंटिफाई हुए थे पेशेंट्स सर्जरी के लिए, उनको आज हम लोगों ने यहाँ बुलाया है। प्लस आज मजीद ओपीडी हो रही है, जो और भी आइडेंटिफाई हो रहे हैं उनकी भी हम लोग जो है सर्जरी कर रहे हैं। विजन फॉर एजुकेशन वारनि जी तरफ़ खां लॻे विया। अॻ में मुंहिंजे ॻोठ में अधु लख उमिरि लॻबाती चौक में कैंप बि असां हणाईसीं साईं वारनि जे जेको आहे सो तावन सां। उते तक़रीबन 150 पेशेंट हिन ॾिठो हुयो, ऐं असां उते अरेंज कयोसीं। माशाअल्लाह माण्हुनि खे तमामु सुठो फ़ाइदो मिलियो आहे। ऐं ग़रीब आबादगार में ख़ासि करे मां आबादगार अॻुवान जनरल सेक्रेटरी चेंबर ऑफ एग्रीकल्चर ज़िला सखर। सो असां जूं मोहम्मद बचल भुट्टो साहिबु पनो आकिल वारे जूं सभिनी जूं इहे कोशिशूं आहिनि त असांजा जे पसमानदा इलाइक़े वारा माण्हू आहिनि उन्हनि खे फ़ाइदो। मां इहो ज़रूरु चवंदुसि आतिफ़ साहिब वारनि खे त इहा हिते 2 ॾींहंनि जी कैंप लॻाई वञे, छो जो मरीज़नि जो हिते रेशो तमामु वधीक आहे। सो इन खे वधीक टाइम ॾिनो वञे त बहितर थींदो। साईं असां ॻोठनि ताईं इतला ॾेई सघूं था। हिन कैंप जो मक़सदु अॼु न आहे, मूंखे 1996 खां हिते पने आकिल में थींदी रहंदी आहे मुख़्तलिफ़ नालनि सां, याने भुट्टो वेलफेयर जे नाले सां, या मिसाल ॿिए बि जेके हिन खे डोनेट कंदा आहिनि उन्हनि जे हिन सां हिन वक़्त ताईं असां जेको पाण जी ताक़त मुताबिक़ करे सघंदा आहियूं कंदा आहियूं। हिन दफ़े आतिफ़ साहिब वारनि पंहिंजे हिन जे तरफ़ां डोनेट कई ऐं असांखे
मोहम्मद अफ़ज़ल साहब हिन असांजो पुराणो ख़िदमतगार हुई, हिननि में टेक्नीशियन बि रहियो, हींअर बि कोऑर्डिनेट आहे जिते बि थींदी आहे कैंप। मां कोशिशि मुंहिंजी इहा आहे त मां हिन एतिरे क़दुरु हिते कैंप थिया आहिनि जो इंडिया जा बि माण्हू सर हिते आया आहिनि। जरवार जे मेले ते ईंदा, ॿुधो रेडियो ते, पहिरियों हूंदो खैरपुर रेडियो, उन ते ॿुधंदा मैसेज, त उहे बि हिते ईंदा। असां हितां जे शहरनि खे ॾेखारींदा आहियूं, असां कंहिंखां पैसो पाई न वठंदा आहियूं। बाक़ी जेके पाण ख़िदमत कंदा आहिनि, कंहिं वास्ते अलाह जे ख़ैर ॾिनो, हींअर बि हाजी बशीर साहब, सलीम कलवाड़ गनी साहब, ॿिया दोस्त ऐं हाजी साहब बि हिन दफ़े असां सां गॾु आया ऐं असांखे ख़ुशी आहे त वधीक मतिलबु हिन ख़ैर जे लाइ माण्हू जज़्बो रखनि था, पर कोई अॻिते वधण लाइ माना उनखे ब्रीफ करे त बहितर थींदो, ग़रीबनि लाइ भलो थींदो ऐं वॾी दुआयूं मिलंदियूं। हिन तव्हांजी मीडिया जे थ्रू मां बि इहो मैसेज ॾींदुमि त आईंदा बि माण्हुनि खे इहो जज़्बो थियणु खपे। असांखे कराची जे माण्हुनि जो वॾा एहसान आहिनि, जीअं हाणे महिरबानी आतिफ़ साहब, हालांकि मुंहिंजी का ॼाण सुञाण न हुई, पर जॾहिं दिलि में जज़्बो हूंदो आहे त पोइ इनशा कोई तरीक़ो ऐं रस्तो निकिरी ईंदो आहे। हिन वक़्तु कोशिशि आहे। साईं कराची खां बि आयूं आहिनि, मतिलबु हितां जा लोकल बि कुझु आहिनि, असांजा डॉक्टर सुठा सुठा आइस जा आहिनि। तो हिन वक़्तु असां वटि सर्जन बिलावल साहब आयो आहे। कोशिशि आहे त ॿियो बि सर्जन कयूं त जीअं आतिफ़ साहब वारनि खे तकलीफ़ न थिए, राति ताईं जेके माण्हू आया आहिनि पुॻा आहिनि, उन्हनि जा जेके ऑपरेशन ख़ैरियत सां थी वञे। पर असांजे ग़रीबनि में इहो जज़्बो कोन्हे त असां पाण में जेको आहे रिश्तो कयूं की नियाणियूं आहिनि की ॿाहिरि आहिनि। मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे त अचो, तव्हांजे लाइ करायूं था, हेॾी असां राति ॾींहं निंड फिटाए करे तव्हां लाइ कयूं था, पर हिते जेको आहे शइ खे ईअं सम्झनि था त असांजो पंहिंजो आहे। असां न कंहिंखो रुपियो वठंदा आहियूं, न हथ खावाईंदा पीआईंदा आहियूं। हींअर बि असां इनशा पंहिंजो लंच ॾियण वारा आहियूं, मानी अची चुकी आहे। असां चवंदा किथे तरीक़ो थी पए त असां सभिनी खे प्रोवाइड कयूं। इनशा इहो कोशिशि आहे, ज़िंदगी आहे, आईंदड़ लाइ असां कंदासीं।